बाहर बारिशुनि जी सीज़न लगी पई आहे। सिज चाचो बि जेको आहे 2-3 ॾींहंनि खां निकितो ई न आहे। इन करे रूम में लाइटिंग कुझु हले न पई त मां सोचियो त लॉन में वेही करे वीडियो रिकॉर्ड था कयूं। ॿाहिरिनि मुल्कनि में जॾहिं बारिश थींदी आहे त उतां जा माण्हू इंजॉय कंदा आहिनि, डांस कंदा आहिनि, ऐं हिते जॾहिं बारिश थींदी आहे त पानी आता है, और जॾहिं ज़्यादा बारिश थींदी आहे त ज़्यादा पानी आता है। बिग रेनी कमिंग, बिग वाटर कमिंग, लिटल रेनी कमिंग, लिटल वाटर कमिंग। ऐं यार इन बरसात जे मौसम में पाकिस्तान में जेके वाइपर ऐं बाल्टी वारा कमाईंदा आहिनि न, शायदि ई ॿियो को कमाईंदो हुजे। छा यादि कंदव वीडियो जे स्टार्ट में तव्हांखे हिकिड़ो बिज़नेस आइडिया ॾेई छॾियो। सर मां हलांव थो काॾे? सर बारिशुनि जी सीज़न ॿुधाई अथनि, मां वाइपर ऐं बाल्टियुनि जो दुकान थो खोलियां पंहिंजे पाड़े में। अड़े तव्हां सां रही हूअं बि मुंहिंजे फ्यूचर जो कुझु थियणो न आहे, इन करे हाणे मूंखे ज़िंदगीअ में वॾी सोच रखणी आहे। देखा आपने लापरवाही का नतीजा है। यार ॿाहिरियां माण्हू त जेके आहिनि इंजॉय कंदा आहिनि, डांस कंदा आहिनि, रोमांस कंदा आहिनि, पर इन बारिशुनि जी सीज़न में पाकिस्तानी छा कंदा आहिनि अचो त तव्हांखे ॿुधायां। पहिरियों सीन हिन चाचू वारनि जी गैंग जो आहे। सॼो साल कमायो अथनि, मसे मसे बारिशूं थियूं आहिनि त हिननि खे बि जेको आहे दुकान बंदि करण जो मौक़ो मिलियो आहे, पर पोइ बि बाबा हिननि खे सुकून न मिलियो। घरनि में मायुनि हिननि खे सुकून सां वेहण ई न ॾिनो, ऐं हिननि सोचियो त हलो भला ॿाहिरि बचपन जी यादुनि खे थोरो ताज़ा कयूं। मुंहिंजी बेटी सभु खां अॻिते वेंदी, ॾिसजो तुंहिंजी बेटी सभु खां अॻिते वेंदी। जो मां हिते नाश्तो न करे आयो आहियां। छा खाई आयो आहियां नाश्ते में? दाल खाई आयो आहियां। ॾिसजांइ तो मुंहिंजी बेटी। भला ही सीन ॾिसो थोरो। अरे 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 बच 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 अब्बो। ही भाऊ तो एक्टिंग ही पियो करे, पर हिन भाऊ जेका एक्टिंग कई आहे न, हाय हाय ऑस्कर विनिंग परफॉर्मेंस ब्रो। ऐं ही जेका डाई हई अथई न, अरे हाय हाय ओ हो लव यू हो गया ब्रो। इंस्टा आईडी ॿुधाए फॉलो तो कयईं। इहा त हुई करण जी स्टोरी। अचो त तव्हांखे हाणे अर्जुन जी स्टोरी ॿुधायां। अर्जुन गया था पहाड़ों में घूमने, वहां वो शरीकों का पिछवाड़ा जलाने के लिए एक रनिंग करते हुए, एंजॉय करते हुए रील बना रहा था कि उसी दौरान उसका पिछवाड़ा मैं आ रहा हूं करण। ऐं ही क्लिप ॾिसो तव्हां थोरी। पढ़ते 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 अचण दो हली हली हिते भी। वाह साईं वाह, वाह साईं वाह। पाण खे मतिलबु आलो कई, बाक़ी अम्ब्रेला सां बारिश खां बचाई कंहिंखे पियो। ओ अच्छा अच्छा अच्छा। ऐं बारिशुनि जी सीज़न में हीअ रील बि जेका आहे थोरी घणी वायरल थी हुई। और बताओ, हो गई बारिश, लगा लिए स्टेटस, मिल गई दिल को ठंडक। एक तो इतनी बारिश नहीं होती है जितने ये पाकिस्तानी स्टेटस लगा लेते हैं। ओ भेण जल्दी इहा अपलोड करे हेठि वञी थांव दो। ऐं गारंटीअ सां चई सघां थो त ही छोटू जेको आहे घर जो नंढे में नंढो भाउ आहे, जंहिंखे 10 रुपए जी लालच ॾेई ऐं हथ में वाइपर ॾेई करे चयो वियो आहे त घिटीअ मां सॼो पाणी कढ। हाय हाय अॼु त 10 रुपया मिलंदा, सॼो पाणी कढंदुमि। पाणी यार बाक़ी आहे घणो। छा करे वीचारो, ॿियो को ऑप्शन बि त कोन्हेसि न। हिकिड़ो ऑप्शन अथसि, इन पाणीअ में ॿुॾी मरी। वाह वाह साईं वाह वाह। रोड हुजे त अहिड़ो को खॾो ई न आहे। केॾी तेज़ थी हले गाॾी। हाँ यार अचु न तूं हिते। मींहुं थो वसे पियो, ॿाहिरि रोमांटिक मौसम लॻी पई आहे, एंजॉय कंदासीं। अचु निकिरी आ न घरां ॿाहिरि। मां कीअं अचां, घर में भाउ वेठो आहे, पातर हणंदो। तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू। असासा है शहीदों का, बुजुर्गों की अमानत है, जबी तारीख ने रखा है इसका नाम पाकिस्तान 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 पाकिस्तान। या अल्लाह मेरा वीजा लगा दे।